अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़ कादी अहमद मां HR JDO रिपोर्टर मोहब जुणो। वापडा जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻवान गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां कादी अहमद SDO वापडा मखदूम मुदस्सिर ऐं एक्सन नवाब शाह इंसाफ़ द्रोहीअ ख़िलाफ़ बुख हड़ताल कैंप ते वेठल को बि चूंडियल नुमाइंदो न पहुतो। राशि एसडीओ खे मखदूम मुदस्सिर खे करपट एसडीओ खे राहिल एसडीओ खे रमज़ान राहू खे राशि रमज़ान राहू खे जी भाई जीअं त हिन कैंप खे अॼु 13 ॾींहं आहे मुसलसल कैंप जारी आहे। मखदूम मुदस्सिर जेको एसडीओ आहे हिस्को काज़ी अमन जो उन त हिकु नाजाइज़ FIR मुंहिंजे मथां करायूं आहिनि। उन्हनि जे बावजूदि बि चए थो भई हाणे हींअर बि जेके धमकियूं ॾिनियूं अथसि त तूं जे अगरि कैंप ख़ाली न कंदे कैंप त न उथंदे त मां तोखे माराईंदुसि ऐं मौतमार धमकियूं ॾियाराए थो पंहिंजे अमले खां। उन अमले जा जेके दोस्त असां फ़िलहाल त मां उन्हनि जा नाला शो कोन थो कयां, वक़्तु आयो त उन्हनि जा नाला बि शो कंदुसि। ऐं मखदूम मुदस्सिर वॾो हिकु राशि ऐं करपट आहे जंहिं ॻोठ मां ट्रांसफार्मर लाहे थो उते ई कुंडियूं पाण हलाए थो। ॿी कुंडी जी जेका क़ीमत आहे उहा 500 खां 1000 ताईं आहे। मीटर न हलायो, कुंडियूं हलायो। पोइ इन जे ख़िलाफ़ असां जेका कैंप कयूं उन ते छो एक्शन नथो खयो वञे? को बि इदारो या चीफ हिस्को जेको आहे उहो बि नथो एक्शन वठे ऐं MD पीको बि नथो वठे ऐं सेक्रेटरी जेको आहे इन जो हिस्को जो उहो बि नोटिस नथो। ऐं अगरि इहे नोटिस नथा वठनि त इनशाला असां अञा इन कैंप जो दाइरो वधाईंदासीं। बुख हड़ताली कैंप खे जारी रखंदासीं। बुख ऐं जेको आहे शटर बंदि हड़ताल बि कराईंदासीं। उन खां पोइ जेको आहे अगरि जे रोड ब्लॉक करण जी ॻाल्हि आई त उहो बि असां बंदि कंदासीं। को मसइलो कोन्हे को। हीअ केस असांजे मथां को सियासी केस आहिनि, को ज़ाती केस कोन आहिनि। हिन पंहिंजी ज़ातियात जे करे मुंहिंजे मथां FIR कराई आहे, नाजाइज़ी कई आहे।